खानपुर महर वासी नौजवान ज़ोहेब अली खान महर इंडोनेशिया जी स्कॉलरशिप हासिल करे वरती, वालदेन में खुशी दी लहर। खबर मूजिब खानपुर महर वासी सरदार अहमद अली खान महर जे मैनेजर हाजी शौकत अली खान महर जे फर्जंद ज़ोहेब अली खान महर के स्कॉलरशिप हासिल करे इंडोनेशिया में थींदड़ आलमी इवेंट में शिरकत लाइ सिलेक्ट कयो वियो आहे। इन सिलसिले में शौकत अली महर जो चवण आहे त संदसि पुट ते फखर आहे। ही न सिर्फ खानदान लाइ बल्कि पूरे इलाइक़े लाइ फखर जो लम्हो आहे। ज़ोहेब अली खान महर इंतहाई मेहनत लगन ऐं क़ाबिलियत सां हासिल कयल ही कामयाबी इन ॻाल्हि जो सबूत आहे त असांजा नौजवान आलमी सतह ते पंहिंजी सलाहियतुनि खे मंझराइण जी मुकमल सघ रखनि था। उम्मीद आहे त ज़ोहेब अली खान महर पंहिंजे हिन नए सफ़र में वधीक कामयाबियूं माणे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कंदो। दुआ आहे त रब्बिल आलमीन खे हर क़दम ते कामयाबी अता फरमाए। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।